नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ठरी मिरवाह में ख़बर ॾींदा हलूं त ठरी मिरवाह वेझो ॻोठ मुबारक शहर जे रवासण औरत खे मुड़ुस तशदद करे घरां कढी छॾियो। मुतासिर औरत जो मुड़ुस जे ज़ुल्मनि ख़िलाफ़ एहतजाज। ॻोठ मुबारक अली शहर जे रवासण मसामा शहज़ादी शहर संदसि माउ सां गॾिजी मुड़ुस जी ज़्यादतियुनि ख़िलाफ़ एहतजाज कयो। इन मौक़े ते मुतासिर औरत दाईंदे चयो त मुड़ुस सिकंदर शहर रोज़ तशदद कंदो आहे, ॿारनि जी पढ़ाई जो ख़र्च बि नथो ॾे, वारनि मां गीले घरां खां ॿाहिरि कढी छॾियो। हिन मासूम ॿारनि ते बि तशदद करे थो। हिन जे ज़ुल्मनि खां तंग थी माइटनि वटि पनाह वरिती आहे। हू मुंहिंजे भाउ ऐं मूंखे मौत मार धमकियूं ॾिए पियो, क़त्ल कंदुसि। मुतासिर औरत IG सिंध SSP खैरपुर खां घुर कई त संदसि जे मुड़ुस खिलाफ़ कानूनी कार्रवाई करे इंसाफ ऐं तहफ़्फ़ुज़ फराहम कयो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।